अरबिस्तान जी अरबी लिपि असांजे समाज जे मथां छो मड़ी वई? इहो सावार थियो आहे सिंधु लोक सेवा समिति बम्बई पारां अप्रैल 1969 में प्रकाशित थियो, जंहिंजो संकलन कयो आहे श्री दयाराम लेखवानी जबलपुर ऐं श्री गोविंद भागचंदानी नागपुर। भारत जा सिंधी जेके पंहिंजे जातीअ जे आईंदे में दिलचस्पी रखनि था ऐं उन आईंदे जो चङो ख़्यालु अथनि, उन्हनि खे पंहिंजे ॿोलीअ ऐं उन लिपीअ बाबति सचिन हक़ीक़तनि जी ॼाण रखणु घुरिजे। जेकॾहिं कंहिं बि सवाल जे सचिन हक़ीक़तनि जी पूरी ॼाण न हूंदी आहे त पोइ गुमराह थी वञण जो न रुॻो डपु हूंदो आहे पर पक आहे गुमराहीअ करे माण्हू सही क़दम न खणंदो आहे, पंहिंजे भले जे राय बदिरां बुराईअ जे उल्टी राय ते घिसकी वेंदो आहे। इन करे भारत जे सिंधी भाउरनि खे इन बारे में हक़ीक़तूं ॿुधाइणु ज़रूरी आहे त कहिड़नि सबबनि जे करे अंग्रेज़नि जे सरकार आख़िर में असांजे सिंधी ॿोलीअ ते 3 पीढ़ियुनि अॻु इहा अरबी लिपि मढ़ी आहे। जॾहिं अंग्रेज़ सिंध में 1843 में आया तॾहिं मीरनि जो राज हो। उन वक़्तु मीरनि जे राज जो सॼो कारोबार पारसी ॿोलीअ में हलंदो हो। समूरी लिख पढ़ पारसीअ में थींदी हुई। माण्हुनि खे मीरनि जे दरबार जा सभु सरकारी हुक्म पारसीअ में मिलंदा हुआ। मीरनि जे ज़माने में सरकारी कारोबार लाइ सिंधी ॿोली कीन कमाणींदा हुआ। मीरनि जे तरफ़ां माण्हुनि जे तालीम लाइ को बि बंदोबस्तु कोन हो। माण्हुनि जे ॿारनि खे तालीम ॾियण जो सरकार जो फ़र्ज़ु आहे, इहो असुलु कीन सम्झियो वेंदो हो। मुसलमाननि जे ॿारनि खे मस्जिद में सरकार तरफ़ां पाढ़ींदा हुआ ऐं क़ुरान शरीफ़ पाढ़ींदा हुआ। क़ुरान जी लिपि अरबी आहे। ॿार क़ुरान पढ़ी वञनि ऐं यादि कनि, इन करे मुल्ला खेनि पहिरियां ई अरबी अखर पढ़णु ऐं लिखणु सेखारींदा हुआ। मीरनि जे राज जो कारोबार त सभु पारसीअ में हलंदो हो, सो मुसलमान ॿारनि खे पारसी लिपि बि पढ़णु ऐं लिखणु सेखारींदा हुआ। इन खां पोइ सिंधी ॿोली बि थोरी सेखारींदा हुआ, जो उन वक़्तु मुसलमान मौलवी अरबी ॿोलीअ मां सिंधी ॿोलीअ में तर्जुमो कया हुया त मुसलमान जा ॿार पंहिंजे मज़हब खे पैरवी कनि। अरबी लिपि त मुसलमान ॿार सिखंदा हुआ पर अक्सर अरबी ॿोली कान सेखारींदा हुआ। माना सम्झणु बिना क़ुरान जी आयतूं खेनि यादि कराई वेंदियूं। जो कुझु वॾा थी अरबी ॿोलीअ जो अभ्यास कंदा हुया ऐं अरबी किताब पढ़े सम्झी सघंदा हुआ। सिंधी ॿोलीअ खे बिल्कुलु मामूली तरह सेखारियो वेंदो हो, जीअं रुॻो अरबीअ मां तर्जुमो कयल मज़हबी किताब पढ़ी सघनि। विंदुर जे ख़्याल खां 8-10 किसान ऐं 8-10 किसनि ऐं आखाणियुनि जूं किताब सिंधी में लिखिया विया जे ॿारनि खे पाढ़ींदा हुआ। इहे सभु किताब हथ जा लिखियल हूंदा हुया। छापो त उन्हनि ॾींहंनि में को हुयो कोन। सिंधी किताबनि जो पढ़णु अभ्यास करणु इहो को नालो मात्र हो ऐं के थोरा ई कंदा हुया। सिंधीअ में ऊचे दर्जे जो लिखणु इन लाइ का बि संख्या कान ॾिनी वेंदी हुई। नंढी उमिरि में ई मस्जिद मां पढ़ी वञी कमुकार खे लॻंदा हुया। जिन मौलवियुनि खे जो धंधो करणो हूंदो हो सो वधीक मज़हबी किताब पढ़ंदा हुआ।
मुसलमाननि जी पाण में लिख पढ़ आम रीति उन्हनि जी थींदी हुई जेके पारसी ॼाणींदा हुया। संदन लिखणी सिंधीअ में न पर पारसीअ में थींदी हुई। मुसलमान लिखण लाइ बिल्कुलु छिड़ीअ रीत सिंधी ॿोली कमु आणींदा हुया। मज़हबी किताबनि जा सिंधीअ में तर्जुमो ऐं सिंधीअ में लिखियल मज़हबी किताब, थोरा किसा आखाणियूं, बसि इन्हनि लाइ सिंधी ॿोली कतिब आणे वेंदी हुई। के थोरा मिसाल सिंधीअ में शेर लिखण जा मिलनि था। अरबी ऐं पारसी ॿोलियुनि मां के किताब सिंधीअ में तजुर्बो करण लाइ बि सिंधी ॿोलीअ कतब आणींदा हुया। मिट माइटनि जा पाण में ख़त बि अक्सर पारसीअ में लिखिया हुया। सिंध जे हिंदियुनि जी हालतूं निरालियूं हुयूं। अरबी ॿोली या लिपि कॾहिं की न सिखी या कमु आंदी। खेनि इहा लिपि कमु आणण ते सख़्तु एतिराज़ हो। पारसी ॿोली ऐं पारसी लिपि सिखिया के हिंदू जिन मीरनि जी नौकरी कई, उन्हनि नौकरीअ जे अॻियां पारसी ॿोली पढ़िया ऐं पारसी लिपि सिखिया। ॿिया सभु हिंदू भारतीय नस्ल जे लिपियुनि में लिखणु सिखंदा हुया। के ॿार घरनि में, के मंदरनि में, के हिंदू मास्तरनि वटि त या त शास्त्री अखर सिखंदा हुया। देवनागरी अखरनि खे सिंध में अॻे शास्त्री अखर बि चवंदा हुया। जो हिंदुनि जा शास्त्र इन लिपीअ में लिखियल हूंदा हुया या वरी घर में गुरमुखी अखर सिखंदा हुया। ख़ासि करे हिंदू ज़ालूं ॿिया दुकाननि ते, घरनि में या उजनि वटि देवनागरीअ मां निकितल सिंधी लिपीअ जा अखर सिखंदा हुआ, जिन खे मुसलमान वणका अखर चवंदा हुया। अंग्रेज़नि अरबी विधी उन बैदि हिंदू सिंधी लिपि कोठजण लॻी। अंग्रेज़नि जे उन वक़्त जे लिख पढ़ में इन्ही लिपीअ खे सिंधी लिपि करे सॾींदा हुया। सिंधुनि जे हिंदुनि जो रुॻो वापारु कारोबारी लाइ इहा लिपि कान हुई, पर संदन समूरी लिख पढ़, ख़त पट, दस्तावेज़ सभु इन लिपीअ में लिखबा हुया। मीरनि जे राज में जेकॾहिं हिकु पासे के थोरा सभु मुसलमान सिंधी ॿोली लिखित में कमु आणींदा हुया ऐं उहा अरबी लिपि लिखंदा हुया, त ॿिए पासे हज़ारे हिंदू समूरी लिख पढ़ उन सिंधी लिपीअ में कंदा हुया। अंग्रेज अमलदार लिखी विया आहिनि त लिखतुनि में जेतिरो सिंध जा हिंदू सिंधी ॿोली कमु आणनि था, ओतिरा मुसलमान कमु कोन था आणनि। उन्हनि जी लिखणी करणी पारसीअ में वधीक आहे। तंहिं करे मुसलमान कोन था वठनि उन्हनि ॿियनि में जंहिं लिपीअ में हिंदू लिखंदा हुआ उनखे सिंधी लिपि कोठींदा हुआ ऐं न अरबी लिपीअ खे।